राजू खानाणी में स्टूडेंट्स काउंसिल ऐं सिविल सोसाइटी पारां डॉक्टर शाहनवाज़ कोबर वाक़े की अदालती जांच कराइण ऐं FIR में मुलविस समूरा जवाबदार गिरफ़्तार करण लाइ सफ़ीर निज़ामाणी, बाबर निज़ामाणी, समद निज़ामाणी, अबूबकर निज़ामाणी ॿियनि जी अॻवाणी में एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो वियो। मुज़ाहिरे में धरणी खे ख़िताब कंदे अॻवाणनि चयो त असां अॼु नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शान ता क़यामत ऊचो रहंदो ऐं पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी गुस्ताखी हरगिज़ क़बूल न आहे। अगर को वाक़ियो थिए थो त शफ़ाफ़ इंक्वायरी करे अदालती फ़ैसिलो वरितो वञे। उन खां मथां गुस्ताखी जी आड़ में इंतहा पसंदी या ज़ाती मफ़ाद हासिल करण वारो फ़ैसिलो क़बूल न आहे। उनखे रोकियो वञे। हुन चयो त डॉक्टर शाहनवाज़ खे पुलिस गैर क़ानूनी ऐं गैर शरई तरीक़े सां क़तल करे लाश ऐं वारसनि खे तहफ़ुज़ न ॾिनो। हुन मुतालबो कयो त वाक़े जी हाई कोर्ट सतह जी जुडिशियल इंक्वायरी कराई वञे ऐं FIR में मुलविस समूरा जवाबदार गिरफ़्तार कया वञनि। विनोद कुमार उदासी, लाडवाइस न्यूज़, राजू खानाणी।